नाज़िन जैकबाबाद मां के ख़बर ॾियूं दाई मथां मुबैना तौर ग़लत ड्रिप हणी औरत जो हमल ज़ाया कराइण जो इल्ज़ाम लगाए पियो वञे। के ख़बर ॾियूं पिया नाज़िन जैकबाबाद मां दाई मथां मुबैना तौर ग़लत ड्रिप हणी औरत जो हमल ज़ाया कराइण जो इल्ज़ाम लगाए पियो वञे। जैकबाबाद मां अब्दुल गनी खोसो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल गनी खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, जैकाबाद के अहमद मियां सुमरो ॻोठ में बलोचिस्तान वासी मैनाज के वासन दाई जे खानगी अस्पताल में इलाज लाइ खणी आया दाई पारां गलत ड्रिप लगण सबब औरत मैना जो 6 महीननि जो ॿारड़ो ज़ाया थियो आहे। जंहिं खिलाफ़ औरत जे मुड़ुस ख़ैरदीन जखरानी दाई जे घर ॿाहिरां घेराव कंदे एहतजाज कंदे दायो त दाई जे गलत गफ़लत सबब मुंहिंजी जेका आहे घरवारी 6 महीननि जी ॿार ज़ाया थियो आहे। उन्हनि जेको आहे वसवारनि खां मुताबिक़ दाई खिलाफ़ कार्रवाई कई वञे। इन सिलसिले में दाई आस्तर जो चवणो हो त औरत जेका कमज़ोर हुई उनजो ॿार जेको आहे उनखे ताक़त जो इंजेक्शन लॻायो त उनजो ॿार ज़ाया थियो आहे। इन में असांजी का बि ग़लती कोन्हे। जी महिरबानी जी अब्दुल गनी खोसो तफ़सील ॾियण लाइ।